साथियों, अॼु असां सिखंदासीं त ज़िंदगी में हर वक़्तु ख़ुशि कीअं गुज़ारिजे। वाह वाह दोस्तो, काइनात जे अंदरि सभ खां वधीक जेका नेमत आहे उहा आहे ज़िंदगी। ऐं ज़िंदगी खां पोइ वरी इंसान जे लाइ सभ खां वॾी जेका शइ आहे उहा आहे ख़ुशि गुज़ारणु। हाणे ख़ुशी जा जेके एलिमेंट्स आहिनि, इंसान कीअं ख़बर पए त हीउ ख़ुशि आहे, त उहो इंसान तव्हां ॾिठो हूंदो त ख़ुशी में इंसान या त मुस्कुराईंदो आहे, या त खिलंदो आहे, या वरी डांस कंदो आहे। सम्झो दोस्तो? सो पाण खे बि नंढे खां नंढी शयुनि खे सेलिब्रेट करणु घुरिजे, ज़िंदगी जे हर लम्हे खे ख़ुशि गुज़ारणु घुरिजे ऐं ॿियनि जी ख़ुशी में शरीक थियणु घुरिजे। जॾहिं असां ॿियनि खे ख़ुशि रखंदासीं, यकीनन असां बि ख़ुशि थींदासीं। उन जे करे दोस्तो, ज़िंदगी तमामु मुख़्तसर आहे। ज़िंदगी जे हर लम्हे खे, हर वक़्तु, हर जाइ ते ख़ुशि गुज़ारियो। दोस्तो, अॼु जे जदीद दौर में इंसान एतिरो मसरूफ़ ऐं परेशान आहे जो हुन खां ख़ुशी विसरी वई आहे। हाणे बहितरीन शइ इहा आहे, दुनिया जे अंदरि लाफर थेरापी, योगा, मेडिटेशन ऐं ॿियूं शयूं इस्तेमालु थियनि थियूं, जंहिंजे करे इंसान ख़ुशि गुज़ारे। इहो सच आहे त हर शहर जे अंदरि, हर जॻह ते तव्हां ॾिसो त इंसान तव्हांखे वॾे तादाद में, मेजॉरिटी में परेशान मिलंदो। ऐं असां चाहियूं था त आसान तरीक़े सां इंसान हर वक़्तु ख़ुशि हुजे ऐं ख़ुशी खे, ज़िंदगी जे हर लम्हे खे इंजॉय कंदो रहे। दोस्तो, ख़ुशी अहिड़ी शइ आहे, जॾहिं इंसान ख़ुशि हूंदो आहे त इंसान पॉज़िटिव सोचे थो, निगेटिव सोचण खां परे रहे थो, इंसान सेहतमंद रहे थो, इंसान जी सिहत बहितर रहे थी। हाणे उन जे करे ज़रूरी आहे त अव्हां पंहिंजी ज़िंदगी में खिलण खे ऐं डांस खे शामिलु करे छॾियो। ऐं तव्हांखे हिकिड़ी वॾी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त अव्हां ॾिठो हूंदो त जेके माण्हू म्यूज़िक जे ख़िलाफ़ु आहिनि या डांस जे जेके ख़िलाफ़ु आहिनि, पर उन्हनि जो जॾहिं पंहिंजो प्रोग्राम थींदो आहे, या इवन माना हींअर घणनि मज़हबी प्रोग्रामनि में तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु करे मुला जेको सो हीअं पिया कनि, झुमनि पिया। पर साथियो, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे, ज़िंदगी ॾाढी ज़बरदस्त आहे। उन जे करे ज़िंदगी जे हर लम्हे खे ख़ुशि कयो, ख़ुशि गुज़ारियो। हाणे नंढड़ी प्रैक्टिस आहे ख़ुशि रहण जी। मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ी नंढड़ी प्रैक्टिस तव्हां करे सघो था रोज़ानो। कीअं? हिकिड़ो तरीक़ो आहे 1 2 1 2 3 1 2 1 2 3 1 2 1 2 3 1 2 1 2 3। हाणे अहिड़े क़िस्म जी जेका प्रैक्टिस आहे उहा तव्हांखे ख़ुशि रखंदी। ऐं साॻिए तरीक़े सां हिकिड़ो ॿियो टिप आहे जंहिंसां तव्हां ख़ुशि रही सघंदव। मिसाल जी ॻाल्हि, मिसाल, हा हा हू हू, हा हा हू हू, हा हा हू हू, हा हा हू हू। हीअ त हिकिड़ो प्रैक्टिकल टिप्स हुया, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे तव्हां पॉज़िटिव रहो ऐं ज़िंदगी खे भरपूर इंजॉय कंदा रहो। ज़िंदाबाद, ख़ुशि हुजो। थैंक यू।